नाज़रीन, स्टूडियो में भली कार अजी ताज़ा ख़बर है तो थरपारकर के इलाके में एक अनोखी शादी थी रही है जंहिंमें घोट पाकिस्तानी कुंवार हिंदुस्तानी है। वधीक अपडेट लाइ असां गॾु मौजूद आहे रोलू रिपोर्टर जी। रोलू रिपोर्टर ॾाढी मज़ेदार ऐं ढोलक वारी सूरत हाल आहे, झुमरनि वारी सूरत हाल आहे। साईं ॻोठ वारे जो मौक़िफ़ आहे त अहिड़ी अनोखी शादी असां ज़िंदगी में न कॾहिं ॾिठी न कॾहिं ॿुधी। छो त ही अनोखी शादी हिन करे आहे त हिन जो घोट पाकिस्तानी ऐं हिंदुस्तानी कुंवार आहे। हिन में घोट में छा ख़ासियत ॾिठी? साईं ख़ासियत इहा हुई त जेको कुंवार आहे हुनजो नालो ऐश्वर्या आहे ऐं घोट जी ख़ासियत इहा हुई त असांजे जेको पाकिस्तानी घोट आहे हुनजो नालो सलमान आहे। अच्छा, घोट छा मौक़िफ़ आहे कुंवार जे बारे में? साईं घोट जो हाणे छा मौक़िफ़ हूंदो? हाणे घोट चए थो त मूंखे हिकु तुंहिंजो नालो सुठो लॻो, ॿियो हे रंगत जी भूरी आहे ऐं टियों जेको आहे इहा 2 किलो खीर ॾींदी आहे हिकु वेले ते। 2 किलो खीर? इंसान 2 किलो खीर? इहो वरी कीअं? साईं इंसान कीअं खीर ॾींदा 2 किलो? छाकाणि ॾींदा इंसान 2 किलो? बाक़ी हे शादी कीअं आहे? यार तू इंसान समझे तो या? जी हाँ यार, मैं जो नालो ऐश्वर्या है ऐं सांड जो नालो सलमान आहे। इहो कहिड़ा नाला रखिया अथनि इहे वरी? हाँ साईं, बांगो शाका थी सके तो, कुत्तो टोनी थी सके तो, बाक़ी मैं ऐश्वर्या और सांड सलमान खान नथो थी सके। तव्हां सिफारशी एंकर वेठा हो, तव्हां क़ुरान तव्हां पढ़ा पढ़े